असां अॼु जेको आहे सो मुख़्तलिफ़ दौरनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ दौरनि जूं जेको आहे सो सिंधी अदब जे हवाले सां उन्हनि जूं अदबी ख़ूबियूं ऐं उन दौर में कहिड़ा कम थिया सुठा अदबी हवाले सां फ़िक्री हवाले सां अदब में वरी शाइरी जे हवाले सां फ़नी हवाले सां फ़िक्री हवाले सां डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरियां जेको दौरु असांखे सिंधी अदब में मिले थो जंहिंखे असां बुनियादी दौरु चऊं खणी उहो आहे सूमरनि जो दौरु। इन खां अॻु जेके दौर थी गुज़रिया आहिनि अरबन जो दौरु आहे, अरबन खां पहिरियां ब्राह्मण दौरु आहे, ब्राह्मण खां पहिरियां राय दौरु आहे। त उन्हनि में को असांखे ख़ासि लिटरेचर कोन थो मिले। जेको लिटरेचर असांखे सभ खां पहिरियां मिले थो उहो असांखे मिले थो सूमरनि जे दौर जो। त असां फ़िलहालु सूमरनि जे दौर जी जेको अदबी ज़ख़ीरो आहे या उन दौर में मिलियल जेको अदबी ख़ज़ानो आहे उन ते डिस्कस कंदासीं। पर इन खां पहिरियां मुख़्तसिरनि ऐं इहो ॿुधाईंदो हलां त राय सहासी जेको आहे सो राय घराणे जो आख़िरी बादशाह हुयो जंहिं वटि चच हिकिड़े नौकर तौरु आयो ऐं जेको आहे सो पहिरियां नाइब वज़ीर थियो। उन खां पोइ हिकिड़े दफ़े जेको वज़ीर हुयो उहो मौजूदु कोन हुयो त सौ सिधो जेको आहे सो चच मुख़्तलिफ़ डेलीगेशन जेके ॿाहिरां आया उन्हनि जे ख़तनि जा जवाब ॾिना ऐं बादशाह उन सां इलाही ख़ुशि थियो ऐं उन खां पोइ जॾहिं उहो वज़ीर गुज़ारे वियो त हिन खे वज़ीर करे रखियईं। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं जेको आहे सो कारवांवार हलियो पए त हिकिड़े दफ़े जो वाक़ियो किताब लिखनि था त बादशाह अञा ॿाहिरि न निकितो पंहिंजे हरम मां पंहिंजी हवेली मां ऐं कंहिं जेको आहे सो अहम मीटिंग जे हवाले सां बादशाह जो उनजी राय मालूम करणी हुई या को डेलीगेशन आयो उन्हनि जे ख़तनि जा जवाब ॾियणा हुया त चच खे अंदरि हवेली में घुराए वियो। हवेली में हुन जेको आहे सो राणी खे ॾिठो, राणी हिन खे ॾिठो। चच जूं ख़ूबियूं इहो हुयूं त हिकु त तमामु घणो ॾाहो हुयो, ईमानदार हुयो ऐं ॿियो तमामु घणो ख़ूबसूरत हुयो। त राय साहसी जी जेका घरवारी आहे उहा चच ते आशिक़ थी पई ऐं राय साहसी पाण मुअमिर हुयो, पीरसन हुयो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजो इंतकाल बि थी वियो। त हिकिड़े जेको आहे सो मख़सूस ईअं सम्झो त सिटरा तहत राय साहसी जी घरवारी चच सां विहांउ कयो ऐं चच खे हाकिम करे बणाए ऐं ब्राह्मण क़बीले जो पहिरियों हाकिम चच थियो ऐं उन खां पोइ उनजो पुटु ॾाहर उनखे हुकूमत मिली ऐं ॾाहर ते जेको आहे सो अरबन हमिलो कयो। अरबन जे हमले जा 2-4 कारण असांखे तारीख़ जे किताबनि में मिलनि था। सभ खां पहिरियों जेको कारण असांखे मिले थो उहो इहो त जेको आहे सो हिजाज बिन यूसुफ राजा ॾाहर खे ख़त लिखियो त असांजा के सामुंडी जेको जहाज़ आहिनि ॿेड़ा आहिनि उहे सिंध जे सरहदुनि में फुरिया विया आहिनि, असांखे उहे वापसि कराए ॾिना वञनि या असांजी उन में मदद कई वञे। जंहिं ते राजा ॾाहर उनखे ख़त में जवाबु ॾिनो त सामुंडी क़ज़ाक असांजे कब्ज़े कंट्रोल में कोन्हनि के उन्हनि ते असांजो हथु वसु कोन थो हले, बाक़ी जेका मदद हूंदी त उहा असां करण लाइ तयारु आहियूं। जंहिंखे बहानो बणाए करे हुन जेको आहे सो मोहम्मद बिन कासिम जी सरबराही में फ़ौज मोकिली जंहिं हिते हमिलो कयो। हिकिड़ो कारण इहो थो ॿुधायो वञे। ॿियो चयो थो वञे त जेको आहे सो हितां कंहिं ख़त लिखियो कंहिं छोकिरी हिजाज बिन यूसुफ खे त सिंध में असां सां ज़ुल्म थो थिए, असांजी वार कई वञे। जेको मंतकी अंदाज़ सां असांखे सम्झ में कोन थो अचे त उहा कहिड़ी छोकिरी जंहिं एॾो ख़त लिखियो ऐं कहिड़ो मुआसिलाती निज़ाम हो जंहिं तहत उहो ख़त हिजाज बिन यूसुफ ताईं पहुतो ऐं उनखे पोइ उनजे लाइ हमिलो कयो। ऐं टियों जेको तारीख़ी हवाले सां असांखे मिले थो त हिजाज बिन यूसुफ जे दौर में अहलबैत जे अरबस्तान में अहलबैत ते तमामु घणा ज़ुल्म पिया थिया त घणा सैयद दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में फ़रार थी विया, भॼी विया हुया, जिन मां कुझु सैयद सिंध बि आया हुआ ऐं उन्हनि खे हिते राजा ॾाहर पनाह ॾिनी हुई, सियासी पनाह ॾिनी हुई ऐं उन्हनि क़ैदियुनि जी घुर करण ते राजा ॾाहर इनकार कयो त भई असां वापसि कोन ॾींदासीं, हिननि पनाह वरिती आहे, जंहिंजे करे हुननि ई जेको आहे सो हमिलो कयो। बहरहाल हिजाज बिन यूसुफ या मोहम्मद बिन कासिम जे हिन हमले खां पहिरियां अरबन सिंध ते अॻु बि काहूं कयूं हुयूं। सिंध हिकिड़ो ज़रख़ेज़ ख़ितो हुयो, हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो उपत ॾींदड़ हिकिड़ो जेको आहे सो इलाइक़ो हुयो। उनजे करे मुख़्तलिफ़ इन्वेडर्स खे, मुख़्तलिफ़ हमलावरनि खे हीउ उकसाईंदो रहियो आहे या उहे ललचाईंदो रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हमलावर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध ते काहूं कंदा रहिया आहिनि, हमला कंदा रहिया आहिनि ऐं सिंध ते हमलनि जी तारीख़ तमामु घणी पुराणी आहे।
उनखे असां जेकॾहिं बहस कंदासीं त उहो वरी हिकिड़ो तवील बहस जो सिलसिलो जुड़ी पवंदो। बहरहाल असां चऊं था अर्बन जो जेको दौरु आहे उनजी पुॼाणी जेका थिए थी। अच्छा, हिकिड़ो नंढिड़ो इन में असां जेको आहे सो फ़िक्रो ऐड कंदा हलूं त अर्बन जे तक़रीबन 3 ख़ानदाननि सिंध ते हुकूमत कई। आख़िरी ख़ानदान आहे हबारी ख़ानदान। हबारी ख़ानदान जो जेको आख़िरी हाकिम आहे उनखे ख़फ़ीफ़ सुमरो 1010 में शिकस्त ॾिए थो ऐं घणी जेको आहे सो अर्बन जे तरफ़ां रेज़िस्टेंस इन जे करे बि ख़फ़ीफ़ जे ख़िलाफ़ु न थी, छाकाणि त ख़फ़ीफ़ जी जेका शादी थियल हुई उहा अर्बन मां थियल हुई ऐं मिटा माइटी जे करे बि हिते हुननि जे लाइ सॉफ्ट कॉर्नर मौजूदु हुयो। ख़फ़ीफ़ पहिरियों हाकिम हुयो जंहिं 1010 में अर्बन खां हुकूमत वरिती। उनखां पोइ मुसलसिल सुमरनि वटि हुकूमत रहंदी आई आहे वेंदे तक़रीबन 1351 ताईं लॻभॻि इहो दौरु बीहे थो वञे। हमीर सुमरे जो आख़िरी हाकिम हमीर सुमरो आहे जंहिं वक़्तु जेको सुमरनि जो दौरु पूरो थो थिए। हाणे इहो जेको लॻभॻि 340 सालनि जो अरसो आहे सुमरनि जो जेको हुकूमत जो दर्ज जंहिंखे 350 साल करे मञियो वेंदो आहे, पर हक़ीक़त आहे त लॻभॻि 340 साल जी हुकूमत जो जेको दौरु आहे इंतिहाई अहम दौरु आहे सिंध जे हवाले सां। सुमरा केरु हुआ इन जे लाइ मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि मुख़्तलिफ़ राया ॾिना आहिनि, पर असां हुननि जे नालनि, हुननि जे उथण वेहण ऐं हुननि जे सोशल जेके हुननि जा आहिनि कॉन्टेक्ट्स आहिनि ऐं हुननि जूं रीतियूं रस्मूं आहिनि, उन्हनि मां असांखे मालूम थिए थो त सुमरा राजपूत हुया, हिन ई ख़िते जा हुया, सिंधी हुया ऐं हिन सिंध ते वसिया पए। इन जे करे हितां जा सिंधी राजपूत हुया नस्लनि ऐं उन्हनि जा नाला जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हालांकि मुस्लमान जेके थियनि था त उन्हनि जा नाला उन्हनि में जेको आहे सो नबियुनि जा नाला ऐं इमामनि जा नाला उहे अची वेंदा आहिनि। त असां सुमरनि जे समूरनि इन्हनि बादशाहनि जा नाला ॾिसंदासीं त असांखे को नंगर मिलंदो, को भूंगर मिलंदो, को चनेसर मिलंदो, को दोदो मिलंदो, को संघार मिलंदो, का तारी मिलंदी। त ईअं असांखे नालनि मां ई ख़बर पए थी या जेका सो बाग़ी मिलंदी त ही असुल में हिन ई ख़िते जा आहिनि ऐं सिंधी आहिनि ऐं राजपूत ख़ानदान जा आहिनि। हिननि जो दौर हुकूमत तमामु बहितरीनु रहियो आहे, पर हिकिड़े हवालनि सां जेको आहे सो थोरो ॾचनि में बि रहियो आहे, थोरो जेको आहे सो ख़राबु सूरत हाल बि रही आहे, छाकाणि त हिननि जे दौर में दरिया काफ़ी दफ़ा पंहिंजा जेको आहे सो वहकिरा मटाया आहिनि। दरिया जे वहकिरनि जे मटिजण जे करे हिते जी जोग्राफ़ी ते घणो फेरो आयो ऐं हिते जी जेका ज़रई उपत हुई उन ते घणा असर पिया आहिनि। आबाद ज़मीनूं गैराबाद थी वियूं, गैराबाद ज़मीनूं इलाइक़ा आबाद थी विया। त ही दौरु दरिया जे मटासटा जो दौरु पंहिंजी जाइ ते आहे। जोग्राफिकली उन जा असर वॾा हिन दौर ते पिया आहिनि। अच्छा, अदबी हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं त हिन ई दौर में जेको आहे सो इस्माइली फ़िरक़े जो सभ खां पहिरियों जेको मुबलिग आहे पीर सतगुर, उहो सिंध आयो आहे। ऐं इन खां पहिरियां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आउं ऐड कंदो हलां त सिंध हिकिड़ी ज़रखेज़ मिटी आहे, सिंध चीकी मिटी आहे। हिते जेको बि ॿिज पोखियो वियो आहे उहो फुटी पियो आहे। कंहिं बि मज़हब अची हिते तबलीग कई आहे, उन मज़हब जो उहो रंग न सही पर हिकिड़ो क़ाबिल क़बूल जेको रंग आहे उहो ज़रूरु हिते उसरियो निसरियो आहे। इन खां असां इनकार नथा करे सघूं। बाक़ी हिन मिटी जी इहा ख़ूबी ज़रूरु आहे त ॿाहिरि फ़िक्र हुजे, फ़लसफ़ो हुजे या इवन वण टिण गुल ॿूटो हुजे या मेवो हुजे, उहो जॾहिं हिन धरती ते पोखियो वेंदो आहे त या उहो पंहिंजो रंग मटाईंदो आहे या पंहिंजी ख़ुशबू में थोरी तब्दीली आणींदी आहे, या उहो मेवो आहे त उहो पंहिंजी साइज़ में या रंगत में या ज़ाइक़े में किथे न किथे का न का तब्दीली आणींदो। इहो हिन मिटी जो मौजो आहे त उनखे उहो पंहिंजो रंग अता करे थी। फ़िक्र हुजे, फ़लसफ़ो हुजे या जेका ॿी मारूज़ी शइ हुजे, पर उन ते हीअ धरती पंहिंजो असरु छॾे थी, छाकाणि त हीअ धरती पंहिंजे ख़मीर में हिकिड़ो अलॻि थलॻि ज़ाइक़ो रखे थी। उहो ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ शयुनि ते असरअंदाज़ थिए थो। पीर सतगुर हिते आयो जंहिं सभिनी खां पहिरियां गिनान अची चया ऐं हुन पंहिंजी इस्माइली फ़िरक़े जी तबलीग कई। इस्माइली फ़िरक़े जी तबलीग हुन शाइरी में छो कई, इन जो हिकिड़ो नफ़्सियाती पहलू आहे। इंसान जी इहा फितरत आहे त हू नस्र जे बजाए शाइरी खे वधीक गौर सां ॿुधंदो आहे, उन ॾांहुं वधीक अटेंटिव थींदो आहे, उन ॾे वधीक मुतवजह थींदो आहे ऐं तवजह ॾींदो आहे।
तव्हां इन शइ खे अप्लाई करे सघो था सभिनी मज़हबी किताबनि ते बि। तक़रीबन जेके मज़हबी किताब आहिनि, रामायण खां, महाभारत खां, ऐं जेको सो ॿिया जेके आसमानी किताब आहिनि ओसी ताईं, त उन्हनि में हिकिड़ो पोएटिक हिकिड़ो रिधम मौजूदु आहे। क़ुर शरीफ़ खे तव्हां खणी ॾिसो, उनजो वॾो हिसो तव्हांखे जेको आहे सो पोएटिक मिलंदो, शाइराणे अंदाज़ में मिलंदो। सूरह रहमान त सॼी ॼण त शाइरी आहे, ख़ुदा जे तरफ़ां जेको आहे सो नाज़िल कयल हिकिड़ो तोहफ़ो। या इवन जेको आहे सो सूरह कौसर ॾिसो, या ॿियूं जेके काफ़ी सूरतूं तव्हां ॾिसंदा त उन्हनि में हिकिड़ी पोइट्री मौजूदु आहे। माना उन्हनि में हिकिड़ो हुस्न मौजूदु आहे, हिकिड़ी ॿोली जी सूंहं मौजूदु आहे। शाइरी थींदी ॿोली जो रक़्स आहे, त ॿोली जो हुस्न उन में मौजूदु आहे। त पीर सतगुरु इन जे करे पंहिंजी जेका तबलीग शाइरी में कई, त उन तरफ़ माण्हू गौर सां मुतवजह पिया थिया। उनखां पोइ पीर शम्सुद्दीन आहे या पीर सदरुद्दीन ताईं हिकिड़ी तवील फ़हरिस्त आहे जेको आहे सो इस्माइली जेके मुबलिग हुआ उन्हनि हिते गिनान चया। ऐं उनखां पोइ गाह इन दौर में असांखे मिलनि था, जेके उतां जा भट, भान, फ़क़ीर, मंगता, मंगणहार, इहे जेके हुया, बागूबाना या ॿिया जेके हुया, उन्हनि हिकिड़ा गाह चया। ऐं रिज़मिया शाइरी जो ही दौरु आहे। रिज़मिया शाइरी माना जंगी शाइरी। जंगी शाइरी में ख़ासि तौरु जेको असांखे हीउ दौरु मिले थो, उहो दोदे चनेसर जी जंग जेका आहे उहा इंतिहाई अहम आहे। ऐं उनजो जेको असांखे हवालु मिले थो मुख़्तलिफ़ किताबनि में, उहो शाइरी जो हिन दौर जो हिकिड़ो अहम ख़ज़ानो आहे। उनखे जीअं हाणे जेको आहे सो आयल मुंहिंजे कांध खे चुनी चिटराए ॾे, अॻे हुयूंसीं ॿ ॼणियूं हाणे थियूंसीं टिली थियूंसीं टे। या जॾहिं दोदो चए थो त भई मुंहिंजो वॾो भाउ आहे, ऐं हिनखे ॾियां थो जेको आहे सो पग, ॿिया जेके सरदार हुया उन्हनि जी मुखालफ़त कंदे, त उन्हनि सरदारनि जे हवाले सां कंहिं सुगड़ चयो आहे त पीउ पुॼाणा पागड़ी दोदा भाए मां रांदि, राज न ॾिजनि मङिया मङिया ॾिजनि ॾांद। त इहो हिकिड़ो जेको वर्जन असांखे मिले थो रिज़मिया शाइरी जो, उहो आहे ख़ासि तौरु दोदे चनेसर जी जंग जे हवाले सां। त ॿियो जेको अहम नुक़्तो आहे उहो रिज़मिया शाइरी जो आहे। टियों इन दौर में मरखा शेखिण आहे, जंहिं करहिए भांडारी जी सना में जेको हुनजो मुर्शिद हुयो हुन गीच चया। त हीउ दौरु उन्हनि गीचनि जो दौरु बि आहे, हीउ दौरु गिनान जो दौरु बि आहे, हीउ दौरु गाहनि जो दौरु बि आहे। ऐं इन खां अलावा हीउ दौरु तक़रीबन जेके रुमानवी ऐं नीम रुमानवी जेके दास्तान आहिनि, तारीख़ी नीम तारीख़ी जेके दास्तान आहिनि, इश्किया दास्तान जेके आहिनि, उन्हनि जो दौरु आहे। तक़रीबन घणा जेके दास्तान आहिनि उहे हिन दौर में थिया आहिनि। एसी ताईं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना त लिखे थो त जेके तसव्वुफ़ जा वॾा 4 जेके शोबा आहिनि या उन्हनि जेके शाखूं आहिनि, उहे सिंध में इन ई दौर में आयूं आहिनि। इहो डॉक्टर अलाना साहब जो रायो आहे। त हिन ई दौर में ॿिए पासे जेको अहम हिन दौर जो जेको ईअं सम्झो त अदबी ख़ज़ानो आहे, उहे इहे दास्तान आहिनि जिन में उमर मारवी थी वियो, ससी पुनू, ऐं जेको आहे सो नूरी जाम तमाची जेको आहे सो समन जे दौर जो दास्तान आहे। सोणी मिहारिया, इहे कुझु ॿियनि दौरनि जा दास्तान आहिनि। पर हिन जा ससी पुनू ख़ासि तौर ते, या जेको आहे सो लीला चनेसर सुमरो हुयो, त ईअं मूमल राणो हमीर सुमरो हुयो जेको हुनजो बादशाह आहे। त इहे जेके इश्किया दास्तान आहिनि उहे हिन दौर में मिलनि था। ऐं अदबी हवाले सां अच्छा, इहो जेको अदब हुयो उनजो मौज़ू कहिड़ा हुया ऐं उनजो फ़नी सिटराव कीअं हुयो। फ़नी हवाले सां जेकॾहिं सुमरनि जे अदबी जेको ख़ज़ानो आहे उनजो असां जाइज़ो वठंदासीं त हीउ बैत जो दौरु आहे, हीउ काफ़ी जो दौरु आहे। गिनान घणो करे बैत ऐं काफ़ी जे सिटरा में चयल आहिनि, जेको हिंदी छंद ते चयल आहिनि। ऐं उन में पोइ जेको बैत आहे उहो दोहो ऐं सोरठो, इन्हनि 2 नमूननि ते बैत मिलनि था। ऐं गिनान जो जेको तवील नज़्म आहे उहो असांखे काफ़ी जी पुराणी सूरत मिले थो। छाकाणि त असां वरी जेकॾहिं फ़िक्री हवाले सां हिन शइ खे ॾिसंदासीं त फ़िक्री हवाले सां काफ़ी असांखे सूफ़ियाणे ख़्याल जी मिले थी, नासिहाणे ख़्याल जी मिले थी। उन में नसीहत मौजूदु आहे, उन में तसव्वुफ़ मौजूदु आहे, उन में नेकी ऐं अख़लाक़ मौजूदु आहे। असां जॾहिं नेकी ऐं अख़लाक़ जी तबलीग खे साम्हूं रखूं था हिन दौर जी, त असांखे यूनान जो जेको आहे सो जमालियात बाबति नज़रियो हिकदमि असांजे साम्हूं घुमी थो वञे। त यूनान में
जमालिया जी जेका डेफिनेशन हुई पहिरीं इहा हुई त उहा जेका नेकी आहे, जेका सुठाई आहे, उहा सूंहं आहे। उन खां पोइ अख़लाक खे उन में ऐड कयो वियो ऐं ईअं जमालिया जी हिकिड़ी तवील तारीख़ निकिरे थी पई। त हिन दौर जो जेका शाइरी आहे, फ़िक्री एतबार खां जेको गिनान जो मौज़ू आहे, तसव्वुफ़ जो मौज़ू आहे, दीनी तबलीग जो मौज़ू आहे, चङाई जो मौज़ू आहे, नेकी जो मौज़ू आहे, अख़लाक जो मौज़ू आहे। जीअं उथी सुबुह तूं जेको आहे सो तूं बंदा तूं पंहिंजे ख़ुदा खे यादि नथो करीं, या जेको आहे सो उनखां पोइ जेके गाह आहिनि उन्हनि जो वरी ॿ मौज़ू आहिनि। हिकिड़ा त उहे आहिनि जेके ख़ैर घुरनि था, फ़क़ीर जेके आहिनि उहे उन में वरी सना था कनि, उन में साराह था कनि, माना सखावत जी साराह, बहादुरी जी साराह। ऐं गिनान जो जेको बाग़बान वारो जेको पासो आहे उन में वरी रिज़मिया शाइरी आहे, उन में वरी बहादुरी जी वाखाण आहे, जंग जो मंज़र, उन जी बहादुरी, इहो हिकिड़ो पासो अची थो वञे। ऐं ॿियो जेको हिन दौर जो आहे गीच जो वरी जेको आहे सो उन में बि हिकिड़ी अक़ीदत शामिलु आहे। जीअं करे भांडारी जे लाइ हुनजो जेको आहे सो मरखां शेखण जो हिकिड़ो गीच आहे, ऐं अर्ज़ियाणी वार मखालियाणी, ऐं घोरियसि घोरियसि दिलि भले जो भेटियां, ऐं घोरियसि घोरियसि अंगण ने ॿुहारियां पीर जो फिलनि फान भरी। ईअं माना हिकिड़ी जो जेको आहे सो या मूं करे हल आयो, ऐं उनजी हिकिड़ी तारीफ़ उन में मिले थी असांखे। मरखां शेखण जा जेके गीच आहिनि, लाॾा आहिनि, सहरा आहिनि, उन में हिकिड़ी तारीफ़ आहे पंहिंजे मुर्शिद जी। गिनान में मज़हबी शाइरी आहे, मज़हबी शाइरी, ऐं दुनिया जे तक़रीबन समूरे अदब जी जेका स्टार्ट थी आहे शाइरी जी शुरूआति जेका इब्तिदा आहे उहा मज़हबी शाइरी खां थी आहे। इहो नुक़्तो हिकिड़ो अहम आहे जेको असां सम्झी सघूं था त दुनिया जो अदब जेको आहे उन में जेके इब्तिदा थी आहे शाइरी जी ख़ासि तौर जे हवाले सां, उहा असांखे मिले थी मज़हबी शाइरी, जेका असांखे सिंधी में मिले थी गिनान जी सूरत में। ऐं इस्माइली दाई जेका हुआ, जेके बुज़ुर्ग हुआ जिन जेका सो पंहिंजे फ़िरके जी इहा कई आहे, तबलीग कई आहे। ऐं सुमरा जेके असुल में जेके आहे उन्हनि जे लाइ डॉक्टर अलाना साहिबु लिखियो आहे त इहे बुनियादी तौर ते इस्माइली हुया या न हुया, पर बहरहाल हू उन्हनि जे लाइ हिकिड़ो सॉफ्ट कार्नर ज़रूरु रखंदा हुआ। हुननि ते जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो त हिननि उन्हनि खे शेल्टर ॾिनो, पनाह ॾिनी। त शाइरी जे हवाले सां हीउ गिनान जो दौरु आहे, गाहनि जो दौरु आहे, रिज़मिया शाइरी जो दौरु आहे, ऐं इश्किया दास्ताननि जो दौरु आहे, ऐं गीच जो दौरु आहे। ईअं मुख़्तलिफ़ हवालनि सां असां इन दौर खे सिंधी अदब जो हिकिड़ो इब्तिदाई दौरु असां कोठे सघूं था।